एक सिंध जवा एक सकाफत जवा नारो सदा जिए सिंध जवा जिए सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नवाबाद में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज सिंध तो में साह असांजो तइलीम सां ऐं चाह असांजो जे सिरे हेठि ॻोठ अमीर बख़्श महर में हिकु शानदार मच कचहरी कोठाई वई है, जंहिंमें ख़सूसी तौर ते अवामी न्यूज़ जे सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत, वाइस चेयरमैन हरीश KBC, बहितरीन उस्ताद M जुमन कुंबर शिरकत कई। इन मौके ते ॻोठ जे नेक मर्द अमीर बख़्श महर, गुलाम रसूल समो, मोहम्मद इस्माइल मरी, मोहम्मद उर्स ऐं अवामी न्यूज़ जे तालका रिपोर्टर मोहम्मद हसन कुंबर, इम्तियाज़ कुंबर, मोहम्मद रमज़ान कुंबर, रियाज़ कुंबर पारां अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत ऐं वाइस चेयरमैन हरीश KBC खे सिंध जी सकाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। इन मौके ते सकाफ़ती मच कचहरी में सुगड़न नड़ बेत पेश करे वाह वाह कराए छॾी। सभिनी सोना पखी सभिनी हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे उहो बहार जी त इन्हनि बहार जहिड़नि शख़्सियतुनि खे असांजी नवाबाद अचण जे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था त भले आयो भला तिरी अवे तव्हां कर यार तबीब सारियुनि पे सालनि खां से आया अॼु अजीब वियो विछोड़ो वरनि जो जॾहिं कोठे कयो क़रीब नवां थिया नसीब जॾहिं महिमान थियो मरीअ जा ॿिया घणा मुंहिंजो पुनू सिर सभिनी टांगे ते चढ़ी करे कंदो वड़ विढ़नि मथां माज़ूरिन होत थरी तो हथड़ा आया आस थियाम बारो चा भंगोर में पसी पर पुनो जी न सीनेण ठरियाम गोंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं पर भली आए कांद मुन माणी जे निजरे पुराणा हा पांद तुझे नीय खणी नवा कया पर जीअ घुरिया जेही अॼु सही अंगण आया भगो मन सजो थियो कंढिया गच वेई पीड़ परे वेई अचण सां अजीब जे जनपति झुंझारी न तो रखी नी हजो तयार निभाने यारी सोर सहबा सिर ते तोड़े बार टटने बारी सिंधी रहने सिंध में तोड़े हर काने हारी अली पंहिंजे अंदर में वेही गाल विचारी काजे कोठे कुर्ब मां खोली खबर सारी काजे कोठे कुर्ब मां खोली खबर सारी ते एकता जी आखर ऐं पिड़ी कजो पवारी अजर कटोपीअ साणे सिंधन सिंध सवारी खूब मगायूं खुशी थी वई बेहद बहारी अल्लाह कंदो उर्स जे मालिक मोचारी सदके ते सैयद जे। जॾहिं ते सकाफ़ती मच कचहरी में सिंध जे बहितरीन रागी गुलबहार मरी ऐं समीना कंवल सिंधी सकाफ़ती गीत ॻाए मच कचहरी खे चार चंड लॻाए छॾिया। इन मौके ते मच कचहरी में आयल माण्हुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त तमामु ॾाढो सुठो प्रोग्राम थियो। असांजो महर साहब हिते करीम बख़्श महर साहब पंहिंजी औताक ते पंहिंजे दोस्तनि खे ॻोठ वारनि खे इलाइक़े वारनि खे गॾु कयो ऐं साईं पंहिंजो अब्दुल रज़ाक राजपूत साहब के घुरायो हिते। इहा पूरी टीम आई सॼी कुंबर साहब जा सभिनी जा मोहम्मद हसन कुंबर जा थोराइता आहियूं असां जंहिं असांखे इन शऊर ॾिनो ऐं असांखे इन शइ जे लाइ उजागर कयो ऐं असांखे गॾु कईं हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु कईं। इन जी वॾी महिरबानी थोराइता आहियूं असां इन जा। ऐं तमामु सुठो प्रोग्राम आहे ऐं वरी बि आऊं सभिनी सिंधियुनि भाइरनि खे दोस्तनि खे सिंध में रहण वारा जेके बि असांजा दोस्त आहिनि जेके बि ॿोली ॻाल्हाइनि था जंहिं बि तरीक़े जा आहिनि जंहिं बि मज़हब जा आहिनि उहे हिंदू आहिनि मुस्लमान आहिनि ईसाई आहिनि सिख आहिनि चाहे खणी केर बि आहिनि सभिनी सिंधियुनि खे सिंध में रहण वारनि वासियुनि खे ऐं इहो पैगाम ॾींदुसि त महिरबानी करे इल्मु पढ़ायो सिंध सुधारियो छो त हू असां सां गॾु आहिनि। इन्हनि खे असां कुझु नथा चई सघूं त बाबा हीउ किथे जो आहे हीउ किथे जो अगरि जेको सिंध में रहे थो उहो सिंधी आहे। असां जंहिंखे 40 साल रहिजी
थी चुका आहिनि सिंध में उहो सिंधी आहे, उहो पाण खे सिंधी सॾाए, इहो पैगाम ज़रूरु ॾींदुसांव। वरी बि चवंदुसि छो त उहो पंहिंजी नफ़रतनि खे ग़ैर इहे दिलि मां कढी छॾे त आउं हुतां जो आहियां हुतां जो न। जेको बि सिंध में रहे थो उहो सिंधी आहे, उहो असांजो भाउ आहे। उहो इल्मु पढ़ाए, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए, सिंध सुधारे। सिंध जी तरक़ी पाकिस्तान जी तरक़ी आहे। मुल्क खे सुधारे, सिंध खे सुधारे, माना मुल्क सुधरंदो। इहो पाकिस्तान जी तरक़ी आहे। वॾी महिरबानी सॼी टीम जी। साईं यारा जेके बि आया, जेके बि साईं यारा आया आहिनि, दोस्त मुंहिंजा ॿाहिरि जेके तव्हां टीम आई आहे, साईं वधि में वधि आउं थोराईंदो आहियां साईं करीम बख़्श साहिब जो, जंहिं सभिनी खे गॾु कयो ऐं पंहिंजी औताक ते पंहिंजो कचेरो मेड़ाको कई, हिकिड़ो वॾो सिंधी मेड़ाको कयो। इन जी वॾी महिरबानी आहे। ऐं सभिनी सिंधियुनि जी वॾी महिरबानी, सॼी सिंध में रहण वारा जेको बि तव्हांजे चैनल जे थ्रू जेको ॿुधे पियो, उन सभिनी खे मुंहिंजो इहो पैगाम आहे, पंहिंजा बच्चा पढ़ायो, ॿार पढ़ायो, इल्मु पढ़ायो, सिंध सुधारियो। तमामु राजपूत साहिब जो तमामु निहायत शुक्रगुज़ार आहियां, अब्दुल रज़ाक जो असां वटि खिपरे खां वीचारो पंहिंजो टाइम कढी आयो आहे असां वटि। मां पंहिंजो कुंबर साहिबु ऐं ॿिया जेके आयल महिमान तमामु निहायत क़ाबिल एतिराम, सभिनी खे सलाम वालेकुम। महिरबानी सभिनी जूं जेको असांजी सिंध जी सकाफ़त जे ॾियारे, क़ौमी ॾियारे, ईद जो ॾियारो, जेको सम्झो ग़ैरत जो ॾियारो, टोपी अजरक जो ॾियारो असांजो सिंधियुनि जो आहे, ग़ैरत जो ॾियारो आहे। असीं तमामु निहायत शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजो मरी साहिब जा बि जो असांजे ॾियारे में शरीक थिया आहिनि। ऐं तक़रीबन इहो चाहींदुसि त सिंध सवारियो ऐं इल्मु पारायो, औलाद पंहिंजे नंढे ॿचड़नि खे तइलीम पारायो, नियाणियूं हुजनि या छोकिरा हुजनि, वधि खां वधि तइलीम पारायो जीअं हू पंहिंजे सिंध धरती लाइ ऐं पंहिंजे पाकिस्तान लाइ, पंहिंजे मुल्क लाइ, दुनिया में नालो रोशन करे सघनि। जीअं त अॼोको ॾींहुं असांजे ईद जो ॾींहुं आहे ऐं सिंध जे बका जो ॾींहुं आहे ऐं सिंधी माण्हुनि खे घुरिजनि त अहिड़ा ॾियारा वधि मल्हाइनि ऐं वधि शिरकत कनि। अवामी न्यूज़ जी जेका टीम हिते पहुती आहे अब्दुल रज़ाक राजपूत जी सरबराही में, उन सां गॾु साईं मोहम्मद जुमन बि पहुतो आहे, उनखे लख लख वाधायूं हुजनि जो हिन सुठे प्रोग्राम खे चार चंड लॻाए छॾिया आहिनि। ऐं असां सभिनी जो इहो सभु फ़र्ज़ु पहुचे थो त पंहिंजे ॿारनि खे पढ़ायूं ऐं वधि में वधि पंहिंजे ॿारनि खे स्कूलनि में मोकिले ऐं तइलीम जे ज़ेवर खां अपनायूं। ऐं ॿियनि सभिनी सिंधियुनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि पढ़ाइनि। ऐं ॿी इहा अहम ॻाल्हि आहे त मक़ामी माण्हू जेके बि आहिनि, चाहे असांजा उन्हनि खे घुरिजे त पंहिंजे तइलीमी इदारनि जी मालिकी कनि। मालिकी खां सवाइ कुझु कोन थींदो। मालिकी कंदासीं त असांजी सिंध अॻिते वधंदी ऐं तइलीम में सुधारो ईंदो। महिरबानी। जहिड़ी सिंध सुहिणी, सिंधी तहिड़ा सुहिणा, मिठा मोर माण्हू आहिनि, मोर माण्हू। ऐं सभ खां अवल त बेहद थोराइता आहियूं अवामी न्यूज़ जो अॻुवाण डायरेक्टर साहिबु अब्दुल रज़ाक राजपूत साहिबु, जेको खिपरे खां कई आया आहिनि असां वटि असांजे सॾ ते। ऐं उन खां अलावा असीं पंहिंजे प्यारे दोस्त मोहम्मद हसन कुंभार साहिब जा बि बेहद थोराइता आहियूं, जेको अवामी न्यूज़ जो हिते आहे रिपोर्टर पंहिंजो मोहम्मद जुमन साहिबु। सो अर्ज़ु इहो ई आहे त असां गॾिजी करे हिन कम खे वधायूं, छो त हीउ हिकु कमु अहिड़ो आहे जो हिन में लालच न आहे रखिबो, छो त हीउ सभिनी सिंधी माण्हुनि जो गॾिजी कमु करणु आहे, फ़र्ज़ु आहे। अच्छा, उन खां अलावा असांजे हिन उहिदे में राग हुजे, रिपोर्टर हुजे, मीडिया जो को बि कमु हुजे, इन जो सभिनी खां बहितरीनु तरीक़ो आहे तालीम वधि खां वधि हासिलु कयो ऐं पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो, पंहिंजे औलाद खे पढ़ायो। इन में सभु कुझु थींदो, छो त म्यूज़िशन बि तालीम सां आहे। ऐं सॼी संगत जा बेहद थोराइता आहियूं जेके म्यूज़िशन वारा आहिनि, या अब्दुल रज़ाक राजपूत साहिबु, एॾां साईं गुलाम रसूल साहिबु, साईं एॾां मोहम्मद हसन कुंभार साहिब जा बेहद थोराइता आहियूं। जी सिंध। अस्सलाम वालेकुम। असां बिल्कुलु सिंधी माण्हू आहियूं, असां सिंध में रहूं पिया, सिंध जो खाऊं पिया, सिंध जो पियूं पिया, सिंधी आहियूं। ऐं असीं सिंध जा नौजवान, असां जेके बि सिंध जा नौजवान उन्हनि जो असां इहो ई पियो असां त माना सिंधी जे जज़्बा सां ऐं सिंधी ॾियारो जेको 5 डिसंबर आहे उनखे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। ऐं सिंधी जेके आहिनि, जेके बि सिंधी आहिनि सिंध में रहनि था, उन्हनि सभिनी खे चवंदुसि अहिड़ो सिंध ॾियारो ऐं सिंधी अहिड़ो ॾियारो मल्हायो जो ख़बर पवे पोइ पाकिस्तान, आल पाकिस्तान ऐं जेके मुल्क उन्हनि खे ख़बर पवे
त सिंध ॾियारो ऐं सिंधी जेके आहिनि वाक़ई सिंधी आहिनि। जेका हीअ मच कचहरी सिंध सकाफ़त ॾियारे जे हिसाब सां मल्हाई वई ऐं जेके दोस्त खिपरे खां साईं अब्दुल रज़ाक राजपुर साहिबु ऐं साईं मोहम्मद जुमन साहिबु ऐं डायरेक्टर साहिबु ऐं असांजो हितां जो अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद हसन कुंबर साहिबु जिन ऐं हितां जो ॻोठाणो जेको अमीर बख्श जंहिंजी औताक ते ही मच कचहरी कई वई ऐं सिंधी सकाफ़त खे उजागर कयो वियो, उन जी महिनत सां जेको थियो तमामु ॾाढो भलो थियो। आहे सिंध में आहे साह असांजो, तइलीम सां आहे चाह असांजो। अवामी न्यूज़ जे हिन अॼोके स्लोगन जे सिरे हेठि ज़िले सांगड़ जे तारीख़ी माग तिलाशा जे वेझो नमोआबाद में जेको मच कचहरी अवामी न्यूज़ पारां कोठाई वई आहे, सच पुछो त दिलि ॿाहिरि थी वई आहे, छाकाणि त अॼु सिंध मुरके पई, छाकाणि त सिंध अॼु जरके पई। असांजूं रीतूं, असांजूं रस्मूं, असांजी तहज़ीब, असांजी सकाफ़त, असांजी ॿोली, असांजो लहजो, असांजो अंदाज़ ऐं गुफ़्तगू इहे असां मिसारजी पिए विया। उन करे सिंध जे समूरनि इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया जे चैनलनि गॾिजी सिंधी सकाफ़त खे उजागर करण लाइ, सिंधी सकाफ़त खे ज़िंदा रखण जे लाइ, उनजो वजूद बरक़रार रखण जे लाइ हीअ हर साल सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइण जो जेको माहौल ठाहियो वियो आहे ऐं असां हर साल उन ॾींहं खे सकाफ़ती ईद तौरु मल्हाईंदा आहियूं। जॾहिं त मच कचहरी में आयल माण्हुनि सिंधी सकाफ़ती लिबास, टोपी, अजरक पाए वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी जी पुॼाणी सकाफ़ती गीत होजमालो सां कई वई। कैमरामैन उमेर कुरैशी सां हरीश KBC ऐं साथी रिपोर्टर मोहम्मद हसन कुंभर नवाबाद। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।